मलीर में मेहरान अवेयरनेस एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां कराची मेमण ॻोठ SDO हॉल में चन्नान ऐं IRC ऑर्गेनाइजेशन के ताउन सां औरतुनि जे आलमी दिहाड़े के मौके ते अर्ली चाइल्ड मैरिज वुमेन अवेयरनेस फेस्टिवल कोठायो वियो। फेस्टिवल में न्याणियुनि जी नंढी उमिरि जी शादी ते ॻणती जो इज़हार कंदे सिंध असेंबली में पास कयल बिल ते मुकम्मल तौर ते अमल दरामद यकीनी बणाइण की घुर कई वई। सेमिनार में रिफ़त मेमण, निगत एजाज मिशाल नाज, ADC मलीर बशीर अहमद मेमण, मीर मोहम्मद यासीन, इंजीनियर हबीबुल्लाह मेमण, एडवोकेट जमीला मेमण, नूरुल निसा, अब्दुल कादिर दर्स, रमज़ान मेमण समेत वरी तादाद में औरतुनि न्याणियुनि ऐं नौजवाननि पिणु शिरकत कई। सेमिनार के ख़िताब कंदे मीर मोहम्मद यासीन चयो त औरतूं असांजे मुआशरे जो अहम हिस्सो आहिनि। खेनि बराबरी जे बुनियाद ते अॻिते आणण लाइ सियासी समाजी तौर नुमाइंदगी जो हक़ ॾियणु ज़रूरी आहे। मेहरान ऑर्गेनाइजेशन हमेशह कोशिश कई त न्याणियुनि खे तालीम ऐं हुनरी सिखा ॾियण जा इदारा वधि खां वधि क़ाइमु कयूं त जीअं असांजूं न्याणियूं तालीम याफ़्ता हुजण सां गॾु हुनरमंद हुजनि त जीअं खेनि कंहिंजे घर में मुलाज़मत करण बदिरां इज़त सां ज़िंदगी गुज़ारण जा मौक़ा मिली सघनि। उन मौक़े ते ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में नुमायां ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ न्याणियुनि, नौजवाननि ऐं मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि खे मनीता एवॉर्ड पिणु ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची